नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में म्यूनसिपल कमेटी जे वार्ड नंबर 15 में PPMN शाज़िया मरी जे हुकुम ते PP सांगड़ जे लेडीज़ विंग जे सदर रखसाना शर PP तालका कपरो जे राबता सेक्रेटरी मोहम्मद वारिस दर्स पारां बोर्ड मुतासर में राशन विरायो वियो। इन मौके ते PP लेडीज़ विंग सांगड़ जी सदर रखसाना शर मोहम्मद वारिस दर्स साफ़िन के ॿुधायो त वार्ड नंबर 15 में बरसात सबब वधीक मुतासर थियो है। रस्तो न मिलण सबब अञा भी बरसाती पानी ते बीठल है। इन करे PPMN शाज़िया मरी जे हुकुम ते पंहिंजी मदद तहत हिते राशन विरायो है। वफ़ाक पारां मदद न करण सबब इमदादी कमन में मुश्किलातूं अचन पयूं। जीअं त हीअ जेको बरसात खां पोइ बोर्ड खां पोइ हीअ जेको एरिया हुई वार्ड नंबर 15 कपरो जो जाम अफेक्टेड हो। हिन में जाम माण्हू मुतासिर हुआ ऐं अञा ताईं उन्हनि खे जेको आहे असां अॻे बि जीअं हिननि खे रेस्क्यूज़ कयो आहे ऐं हाणे वरी असां उन्हनि जे लाइ 300 घरनि जे लाइ सामान खणी आया आहियूं। असांजी MNA अदी शाज़िया जे केयर ऑफ ऐं हुनजी ताक़ीद ते असां हिते विज़िट कयो ऐं पोइ हिन माण्हू सां राब्ता कया ऐं हीअ सामान असां आदि जे सहकार सां असांजी MNA जे सां खणी ऐं हिते पहुता आहियूं ऐं जेको असां 300 सामान विरायो आहे। ऑलरेडी असांजो जेको टैंकर्स हलनि पिया ऐं पाणी पहुचाइनि पिया। ज़ाहिर आहे टोटली एरिया अफेक्टेड थी पई आहे, थोरो लेट सवेर थिए थी। सो असां आदि वटि वेंदासीं, हुनखे हिते जा हालात ॿुधाईंदासीं, इन्हनि जे लाइ वधीक जेके आहिनि असां सहूलियतूं पैदा कराईंदासीं ऐं अला भली कंदो इंशाल्लाह। अमलदार ऐं असांजी टीमूं लॻियूं पियूं आहिनि, जल्दी निकिरी वेंदो पाणी। अॼु असां हिते कपरो जे वार्ड नंबर 15 में पहुता आहियूं, जिथे तमामु घणो बरसाति जो पाणी बीठल आहे। हीउ एरियो सफ़र कॉलोनी खां वठी सॼो वार्ड बरसाति जे पाणी में ॿुॾल आहे। असां वटि तालके कपरे में अदी शाज़िया मरी तमामु घणो कमु कयो आहे। बोर मुतासर हर वटि हली वई आहे, उन्हनि जी हर हाल सां मदद कई आहे। उनजे तावन सां अली हसन हिंगोर जो ज़िले सदर उनजे तावन सां बि असां कमु कयूं पिया। अॼु अदी रखसाना शहर हिते तक़रीबन 150 खां 200 माण्हुनि जे राशन खणी आई आहे, जेको उनजे सहकार सां असां विरायूं पिया ऐं असां कोशिशि कंदासीं त हर मुस्तहिक खे इहो राशन मिले। असीं अदी शाज़िया मरी जा इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजे तावन सां अदी रखसाना शहर पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सांगड़ जी सदर वार्ड 15 में अची जेको ग़रीब ऐं मुस्तक माण्हुनि में जेको आहे राशन ऐं मुआरा ऐं अटे जा थेला ऐं ॿियो सामान विरायो। असीं तव्हां इन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। ॿियो शाज़िया मरी जे तावन जा सामान मिलियो असांखे। हीअ चांवर मिलिया आहिनि, को दाल आहे, को गिहु आहे, को मच्छरदानी आहे, इहा मिलियो। अच्छा, बरसाति खां पहिरीं को तव्हां वटि को हिते कहिड़ा इलाइक़े में लड़ी आयो? न, अञा ताईं को बि कोन आयो, न को का सामान मिलियो। अच्छा, हिन वक़्तु हींअर केरु आयो हिते तव्हां? हींअर सिर्फ़ु गनी बोलदार ई आयो आहे, ॿियो केरु कोन आयो। असांखे आयल थैली आहे साईं, ॿियो सामान आहे कटे में। केरु ॾिनो? रखसाना शहर बाबा। को बि न साईं, कॾहिं न पुछियो आहे छा थियो आहे छा न थियो आहे। हींअर केरु हिते आयो आहे? हींअर रखसाना शहर आई आहे, हिन असांजी हेल्प कई आहे। अची थोरी घणी जेका हुनखां मदद थी असांजी अची कई अथसि। असांजे रखसाना शहर ॾिनो असां। अच्छा, पहिरीं केरु तव्हां वटि आयो? पहिरीं कोई बि कोन आयो। हींअर हिते केरु आयो आहे? हींअर रखसाना शहर आयो। हींअर हिन वक़्तु लड़ी आयो रखसाना शहर। असांखे आयल मिलियो आहे, कुझु सामान आहे। बोर जे हिसाब खां अॻु में केरु कोन आयो, असां हिन हेल्प करी असां ग़रीबनि खे ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।